कमिश्नर ज़िला कंबर शहदाद कोट सिजाद हैदर क़ादरी ज़िला हेडक्वार्टर अस्पताल कंबर में 5 सालनि खां घटि ॼमार वारनि ॿारनि खे पोलियो जा क़तरा पीआरे क़ौमी पोलियो मुहिम जो आगाज़ कयो वियो। इन सिलसिले में अॼु DC कंबर शहदाद कोट सिजाद हैदर क़ादरीअ डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर अस्पताल कंबर में 5 सालनि जी घटि उमिरि वारनि ॿारनि खे पोलियो जा क़तरा पीआरे पोलियो क़ौमी मुहिम जो आगाज़ कयो वियो। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे DC कंबर शहदाद कोट चयो त 2 अक्टूबर खां 7 अक्टूबर ताईं असांजूं टीमूं घर घर वञी ॿारनि खे पोलियो जा क़तरा ऐं विटामिन A जा कैप्सूल पीआरींदियूं। इन मौक़े ते पोलियो जो फोकल पर्सन डॉक्टर अल्ताफ़ हुसैन ॿोड़ो पिणु मौजूदु हुयो। साले कोसो इबरत न्यूज़ शहदाद कोट।